कवर स्टोरी में ॿीहर भली कार ऐं प्रोग्राम जे हिन हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं MD केट टेस्ट जे हवाले सां। अॼु सिंध हाई कोर्ट पंहिंजो मुख़्तसिर हुकुमनामो इन मामले ते जारी कयो आहे ऐं सिंध हाई कोर्ट MD केट टेस्ट जा समूरा नतीजा रद्द कया आहिनि। गॾोगॾु इहो हुकुम जारी कयो आहे त MD केट टेस्ट ॿीहर कराई वञे ऐं 4 हफ़्तनि अंदरि इहो टेस्ट खे ॿीहर कराइण जो जेको अमल आहे उनखे यकीनी बणायो वञे। हाणे ही टेस्ट कहिड़े तरीक़े सां थींदी, अदालत पंहिंजे हुकुमनामे वधीक छा चयो आहे, या जेका नतीजा या जेको टेस्ट जो तरीक़ेकार रद्द थियो आहे उन में कहिड़ियूं बेज़ाब्तगियूं हुयूं, इन मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे कानूनदान मोहम्मद नवाज़ डायरी साहब। पाण हिन जेको अॼु फ़ैसिलो आयो आहे सिंध हाई कोर्ट जी तरफ़ खां, उन दरख़्वास्त में वकील आहिनि ऐं समूरो केस बि उन्हनि पाण प्रोसीड कयो आहे। नवाज़ साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सर, ही अॼु फ़ैसिलो आयो आहे, कुझु पाण खणी चऊं त जेके मुख नुक़्ता आहिनि उहे त मीडिया में ज़रूरु रिपोर्ट थिया आहिनि, पर अदालत पंहिंजे फ़ैसिले में छा चयो आहे? हीअ टेस्ट छो रद्द थी ऐं ॿीहर केतिरे टाइम में कराइणी आहे? छा अदालत को क्राइटेरिया हिकिड़ो ॾिनो आहे त कंहिंजी सुपरविजन में हीअ टेस्ट कंडक्ट थियणी आहे? महबूब साईं, अगरि इजाज़त ॾियो त हिकिड़ो मां शेर पढ़ां पंहिंजे प्रोग्राम जे आगाज़ में। पढ़ो साईं, पढ़ो। जुर्म बच्चे जिनरा आए कूचे बाज़ार में, अब अदिल को भी साहिब औलाद होना चाहिए। तो वो ये जो अदिल आहे न, वो अॼु साहिब औलाद असांखे नज़र आयो ऐं पूरी क़ौम खे जेको आहे न अॼु फ़तेह जो ॾींहुं आहे, हुनजी मैरिज जी फ़तेह जो ॾींहुं आहे ऐं पूरी क़ौम खे मुबारकबाद पेश कयूं था। ऐं मेडिकल कॉलेजिस एडमिशन टेस्ट जे मामले में खुर्द बुर्द जे हवाले सां मुख़्तलिफ़ TV चैनल्स रिपोर्ट बि कयो, अवां बि रिपोर्ट कयो ऐं सभिनी पूरी मीडिया जेको मेन स्ट्रीम आहे उन इन मामले ते रिपोर्ट करण जे बावजूदि जेका हुकूमत आहे उन कंहिं बि क़िस्म जो तदारुक न कयो। उन खां पोइ असां सिंध हाई कोर्ट जो दरवाज़ो खटखटायो ऐं असां इंसाफ़ जे लाइ रिक्वेस्ट कई। ऐं इन तमामु सिचुएशन खां पोइ ऑनरेबल कोर्ट हिकिड़ी कमेटी ठाही ऐं उहा कमेटी आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस ॾेखारी। कमेटी पारां जेका CMIT जी सरबराह बि आहे ऐं चेयरमैन हुई कमेटी जी मैडम शीरीन नारेजो साहिबा, उनजी जेका सरबराही में कमेटी ठही जंहिंमें FIA जे डायरेक्टर ऐं ॿिया जेके मुतलिका माण्हू हुया उहे पिणु इन कमेटी जा मेंबर हुया। ऐं उन कमेटीअ जा जी रिपोर्ट जेको आहे ऑनरेबल हाई कोर्ट में पेश कई। उन रिपोर्ट में ऑनरेबल हाई कोर्ट में जेका कमेटी रिपोर्ट पेश कई उन में इहो कन्फेस कयो त पेपर ठहण खां वठी करे पेपर प्रिंट थियण ताईं, उन पब्लिकेशन खां पोइ उनजी प्रिंटिंग, पब्लिकेशन, ट्रांसपोर्टेशन ऐं आख़िर में जेको पेपर डिलीवर थियण ताईं हर जॻह ते करप्शन थी आहे। ऐं उन कमेटी इहा बि निशानदेही कई त मुख़्तलिफ़ 40 खां वधीक माण्हू जेके हिन मामले में इन्वॉल्व नज़र आया। फर्दर जेको आहे वधीक इंक्वायरी करण जी ज़रूरत आहे। ऐं इन सॼी सिचुएशन में जेका FIA आहे उनजी स्टेटमेंट अॼु साम्हूं आई त 4 माण्हू असां गिरफ़्तार कया आहिनि। चइनि जेके आहिनि उहो नो फ्लाई ज़ोन में जेका उहो उनजा नाला दाख़िल कया विया आहिनि। ऐं हिकु माण्हूअ पंहिंजो पूरो डेटा जेका मोबाइल जो डिलीट करण जे बावजूदि जॾहिं असां वटि पेश थियो त उहो असां हुनजी फॉरेंसिक कराई त फॉरेंसिक खां पोइ उहो पूरी डेटा जेका उहा रिसीव थी वई। त इन जो मतिलबु आहे त इहो साबित थी वियो त इन जेका MD केट जे मामले में करप्शन थी आहे। ऐं इन करप्शन खां पोइ ऑनरेबल कोर्ट जेका उहो ऑर्डर शॉर्ट ऑर्डर जारी कयो पहिरें त 4 हफ़्तनि खां पोइ जेका उहा टेस्ट कंडक्ट कराई वञे। उन खां पोइ डिटेल ऑर्डर 16 खां 17 सफ़नि ते मुश्तमिल जेको ऑर्डर आहे उहो ऑनरेबल कोर्ट जारी कयो आहे। जस्टिस सलाउद्दीन जी सरबराही में इहा 2 रुकनी बेंच ई जंहिं फ़ैसिलो ॿुधो ऐं उन खां पोइ इहा ऑर्डर जारी कयो। उन ऑर्डर जे मुताबिक़ 4 हफ़्तनि खां पोइ जेका उहो रेगुलेटरी अथॉरिटी खे इहो एम्पावर कयो वियो आहे त तव्हां जेका उहा टेस्ट कंडक्ट करायो, आया IBA कराची सखर खां करायो ऐं या तव्हां कंहिं ॿिए जेका उहो स्टैंडर्ड वारे इदारे खां करायो। इन सिचुएशन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि थी त सिंध जे अंदरि 17 खां वधीक जेके प्राइवेट कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ MBBS कराइनि थियूं, उन्हनि जी जेका MD केट में ॿार पेश न थियण जे बावजूदि बि उन जेका उहा टेस्ट में विहनि था ऐं उन टेस्ट मां जेका उहो पास आउट थी करे पंहिंजी जेके MBBS आहे उन प्राइवेट इदारनि मां कनि था। उन ते ऑनरेबल कोर्ट जेका उहो हुकुम जारी कयो त जेको ॿार MD केट में विहंदो उहो ई कंहिं प्राइवेट कॉलेज या यूनिवर्सिटी में दाख़िला वठी सघे थो। त ओवरऑल जी बहितरीन क़िस्म जी जजमेंट जेका उहा ऑनरेबल कोर्ट जी साम्हूं आई आहे, जंहिंमें तमामु तर शयूं मुख़्तलिफ़ जेके ज़ाविया आहिनि उहे पेश कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु CMIT जी जेका आउटकम आहे, जेको हुनजी रिज़ल्ट आहे, रिपोर्ट आहे, उनजो बि जेका उहा निशानदेही कई वई आहे ऐं उनजे रेफरेंस सां इहा जजमेंट जेका उहा पेश कई वई आहे। मां हिकिड़ी शइ जेका उहा पूरी क़ौम खे ऐं पूरी जेका
जेके ॿुधंदड़ आहिनि तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए ज़रूरु गुज़ारिश कंदुसि त हीअ जेके बि इदारा आहिनि इहे तव्हां ई असांजे टैक्सिस ते ठहनि था, तव्हां ई असांजे टैक्सिस ते हलनि था। इन्हनि इदारनि खे ओनरशिप ओन करण जी ज़रूरत आहे। तव्हां ई असां जेकॾहिं को खुड पुर ॾिसूं था, तव्हां ई असां जेकॾहिं का मामिलो गड़बड़ थींदे ॾिसूं था त ख़ामोश थी था वञूं त ठीकु आहे, जेकॾहिं असांजो पुटु एमडी कैट में नाहे एनरोल या उहो इंट्रस्टेड नाहे या असांजो को वेझो रिश्तेदार नाहे त असांजो छा वञे। न, जेकॾहिं तव्हांजो रिश्तेदार आहे या न आहे, हीउ तमामु क़ौम जो मसइलो आहे। इन क़ौमी मसइले ते हर हिक खे गॾु थियणु घुरिजे ऐं इदारनि खां पुछणु घुरिजे त तव्हांजो जेको कमु आहे उहो छो न परफॉर्म कयो आहे। बहरहाल अॼु जेका उहा इंसाफ़ जी फतेह थी आहे ऐं हिकिड़ो यकीननि बहितरीनु ॾींहुं आहे असांजे लाइ, ख़ुशी जो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं जेका माफ़िया आहे, करप्ट माफ़िया, उनखे बेनकाब कयोसीं। उन सां गॾोगॾु अरबे रुपयनि जो कारोबार थियो। हिकु महीने ॿिनि महीननि में अरबे रुपयनि जो कारोबार कयो वियो ऐं करोड़ रुपया ॾेई करे टेस्ट वरिती वई। टेस्ट जूं 3-4 कैटेगरियूं ठाही वयूं। 200 पेपर्स खपनि तव्हांखे, 200 सवाल जा जवाब खपनि त तव्हांखे अलॻि पैसा 30 खां 40 लख रुपया पे कयो या करोड़ रुपया पे कयो। जेकॾहिं 150 सवालनि जा जवाब खपनि त उनजा अलॻि पैसा आहिनि, सभु जवाब खपनि त उनजा अलॻि पैसा आहिनि। इन तरीक़े सां हलंदो रहियो किसो। बहरहाल जेके सिंध जो शऊर आहे उन यकीननि अॼु जेका उहा शिकस्त ॾिनी इन करप्ट माफ़िया खे। अच्छा नवाज़ साहब, यकीननि ही हिकिड़ो तमामु घणो संगीन मामिलो आहे, छो जो ही असांजे नौजवाननि जो त मुस्तक़बिल इन्हनि सां सलाड़ियल ई आहे, पर सॼे मुल्क जो, सॼी क़ौम जो जेको मुस्तक़बिल आहे उहो बि इन सां कंहिं न कंहिं तरीक़े सां ज़रूरु ॻंढियल आहे। सभु खां पहिरियां त असांखे हिकु ॿ शयूं आहिनि उहे ज़रूरु क्लियर कयो त हीअ जेका टेस्ट थी ही कहिड़े इदारे तरफ़ां हीअ टेस्ट अॻु में कराई वई हुई जेका रद्द थी। सेकंड इहो त जॾहिं एॾे वॾे पैमाने ते तव्हां ॿुधायो था त अरबे रुपयनि जी करप्शन थी ऐं हिकिड़ियूं कैटेगरीज़ ठाहियूं वयूं 1, 2, 3 ऐं हिकिड़ा अघ मुक़ररु कया विया पैसनि जा, त हेॾे वॾे इंकशाफ़ खां पोइ या अदालत में एॾा वॾा मामला डिस्कस थियण खां पोइ छा उन इदारे या वरी सरकार अदालत खे का ख़ातिरी कराई त इन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी? ॿियो इहो त अदालत इन समूरे कुधे कारोबार खे रोकण जे लाइ हुकूमत खे का तंबीह कई, का हिदायत कई या को पाण खणी चऊं त TROs हिकिड़ा के ॾिना त मुस्तक़बिल में अहिड़नि शयुनि खे रोके सघिजे? बिल्कुलु ईअं ई थियो आहे। ऑनरेबल कोर्ट जेका उहो इन तमामु तर सिचुएशन में हुकुम जारी कयो आहे त जेका मुख़्तलिफ़ ज़ाविया आहिनि उनखे ॾिठो वञे ऐं हिकिड़ो कंप्लीट क़िस्म जो TOR ठाहे करे बहितर तरीक़े सां मुस्तक़बिल में इन टेस्ट खे कंडक्ट करायो वञे ऐं इहे जेका हर वक़्तु जेकी लीकेज ऐं जेके इहे हिन क़िस्म जी करप्शन साम्हूं अचे थी उनखे रोकियो वञे। उन सां गॾोगॾु इहे बि डायरेक्शन्स आहिनि त कंहिं स्टैंडर्ड टेस्टिंग बोर्ड खां इहे टेस्ट कराई वञे, न की कंहिं यूनिवर्सिटी खां कराई वञे। इहो हिकिड़ो अदालत जो मुख़्तलिफ़ टाइमनि ते रिमार्क्स बि आया कि जेकॾहिं का सुठी यूनिवर्सिटी आहे त ज़रूरी न आहे त उहो सुठो टेस्टिंग बोर्ड बि हुजे। ऐं असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इहो ॾिठो बि कि डाउ यूनिवर्सिटी जेके पंहिंजा लूप होल्स हुआ उहे मञण लाइ तयारु न हुआ। जेसि ताईं अनटिल एंड अनलेस सभु शयूं प्रूव न थियूं एसि ताईं डाउ यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर इंतिहाई जेको ढिटाई जो मुज़ाहिरो कंदो रहियो ऐं चवंदो रहियो त 100% मेच्योरिटी ऐं मेरिट सां जेको टेस्ट थी आहे। बहरहाल असां पहिरें ॾींहं खां चऊं पिया कि जेके कल्पिट्स आहिनि उनखे पकड़ियो वञे, इन जे पोयां जेका माफ़िया आहे उनखे पकड़ियो वञे ऐं पूरे जेके कंहिं शक जे बुनियाद ते जेके माण्हू आहिनि उनखे नाला ECL में विधा वञनि ताकी हितां मुल्क मां फ़रार न थी सघनि ऐं यकीननि हिन ख़ुदि कारोबार खे ख़तमु करण लाइ जेके बि मुलविस माफ़िया आहे उनखे बेनकाब करण जी ज़रूरत आहे। ठीकु आहे मोहन नवाज़ डायरी साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। यकीननि हीउ हिकिड़ो संगीन मामिलो आहे ऐं इन मामले जी रोकथाम जे लाइ मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे, अहिड़नि मामलनि खे रोकण जे लाइ असांजी न रुगो हुकूमत पर सॼी रियासत खे सरगर्म थियणो पवंदो, मुतहरिक थियणो पवंदो ऐं जेका प्रायोरिटी लिस्ट आहे असांजी हुकूमतुनि जी, असांजे रियासत जी, उन लिस्ट में इन मामले खे ज़रूरु शामिलु करिणो पवंदो। छाकाणि त हीउ हिकु जेको मामिलो आहे इहो कंहिं फ़र्द जो न आहे, कंहिं हिकिड़े नौजवान जो न आहे, कंहिं हिकु शागिर्द जो न आहे, पर ओवरऑल असांजी युथ जो आहे, ओवरऑल असांजे सूबे जो आहे, ओवरऑल असांजे मुल्क जो आहे ऐं ओवरऑल असांजी क़ौम जो आहे। सो जेकॾहिं असांखे पंहिंजी सिंध खे, असांखे पंहिंजे नौजवान खे, असांखे पंहिंजे शागिर्द खे, असांखे पंहिंजे मुल्क खे, असांखे पंहिंजी क़ौम खे तबाही खां बचाइणो आहे त पोइ अहिड़े क़िस्म जा जेके मामला आहिनि उन्हनि ते असांखे तमामु हिकिड़ो सख़्तु ऐं सॉलिड क़िस्म जो स्टैंड वठिणो पवंदो। ॿी सूरत में जेकॾहिं मामला इहे ईअं जो जीअं जो तीअं बरक़रार रहिया त पोइ इन्हनि मामलनि जी सूरत में जेका असीं गफ़लत कयूं पिया ऐं अॻिते हली जेके इन जा नतीजा ईंदा त पोइ इहो नतीजो को हिकु या ॿ माण्हू न पर सॼी क़ौम, सॼो मुल्क इन नतीजनि खे भोॻींदो। उमेदु कयूं था
त असांजी हुकूमत असांजी रियासत इन मामले खे संजीदगी सां वठंदी। इन सां ई कवरेज स्टोरी जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।